बेगुला ने खबर है सालू नजर ही कोन थो अचे काने कम सां मोकिलियो अथई छा चवी छा पोइ अंधो थी पियो आहे त मूंखे ॿुधाए त सही न त मुंहिंजी नज़र न आहे मां अंधो आहियां त कंहिं डॉक्टर खे बि ॾेखारिया आहे माण्हू छा चवंदा त बेगुल एॾी बेशरम थी पई आहे जो मुड़ुसु अंधो थी वियो पर हुन जूं अखियूं न ॾेखारियईं हुन जो इलाज न कराई हा हा चवी छा थी चरी थिए का चरी अकुल कोन्हे छा मां ॾिसां पियो थो अलाह साईं जी महिरबानी सां सभु कुझु नज़र थो अचे हे ॾिस तूं वेठी आई मुंहिंजे साम्हूं ॾिसां पियो न पोइ कीअं थो चवंदो हाणे पाण ई त चयई त मूंखे नज़र नथो अचे मां अंधो थी पियो आहियां न न जेका शइ मुंहिंजे नज़र में न ईंदी ज़रूर मां कंहिंखां पुछंदुसि हिन में ॾोह कहिड़ो आहे न न तोखे सफ़ा ठुक नज़र नथो अचे सफ़ा अंधो बेदी थो थी पियो आहे हे पोयां ॾिस तुंहिंजे इहो अधो ई त सुतो पियो आहे ॿियो वरी केरु अञा चवे थो त मूंखे नज़र थो अचे अरे कमाल थी वियो यार वो चवंदा आहिनि छोकिरो कुल्हे ते बाबू तार कजाए हे पाछे में सुतो पियो आहे मूंखे ख़बर ई कान्हे पर ॿुधो किथे गुज़ारे थो कोन्हे पियो आहे न त माण्हू चेरो माण्हू चुरपुर कंदो आहे खग गुरगो कंदो आहे हे ॿाठ कयो सुतो पियो आहे अलाह साईं ख़ैर कजाए अलाए प्यारो करियो अलाए छा ओ सालू ओ मुंहिंजा साला ओ जेरो ही मरिए जागा थो असल में छप आयो सुतो पियोसि मां सोचा पियो त तव्हां जा मुंहिंजे बारे में राया छा आहिनि तव्हां मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे घर ते कब्ज़ो कयूं वेठा आहियो त मुंहिंजे बारे में छा सोचींदा हूंदव अय्या से भाव थी करे भेण ते शक तो करे मुआ नांगन खादल असा हिकड़ो लफ्ज भी तूने खिलाफ गालायो से बुधाए ना त पो कीअं इहो इल्जाम हई बेगुल ते खबर भी अथई त बेगुल भला है आधी जॾहिं भला आई त वञी कंहिं बिर में रहो न मूं त पंहिंजे घर जा सभु टुंगड़ा बिरूं बंदि करे छॾियूं हाणे घर छॾियो जान छॾियो मुंहिंजी त को सुख जो साह खणा बखण ॿुधे तो न इन नोर जूं ॻाल्हियूं असां लाइ चवे छा थो सोचे छा थो अलाए छा था इन जे दिमाग़ में ख़याल हलनि बेगुल छॾीस ॿार आजा नंढड़ो ॿार आहे नंढड़ो ॿार वॾे सां विढ़ंदो आहे न पुॼी सघंदो आहे न पोइ गारियूं ॾींदो आहे हे वीचारो सदा नथो पुॼी सघे पोइ गारियूं ॾे गारियूं एतिरियूं गारियूं ॾे जो थकिजी वरी सुम्ही पई सुबुह बाबा सुबुह ॿुधाई हा दिलि में गारियूं थो ॼाए असांखे ॿुधण में कोन्हे आहे दिलि वारियूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं न छा सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो